थरपारकर जे पसमानदा ॻोठ तगुसर में सिंध जी सकाफ़त जा हसीन रंग निखरी पिया। अजीमदास फाउंडेशन पारां एकता जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। शागिर्दनि पारां तकरीरी मुक़ाबला, क़ौमी गीतनि ते रक़्स, टेबलोस पिणु पेश कया विया। सिंध जो नओं नसल तालीम ते ध्यान ॾे डॉक्टर अभिमन परमार तफ़सीलनि मूजिबि सिंध जे अज़ीम तहज़ीब ऐं सकाफ़त जे ॾिहाड़े जी मुनासिबत सां थरपारकर जे तारीख़ी माॻ तगुसर में अजीमदास फाउंडेशन पारां एकता जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। इन मौक़े ते अजीमदास फाउंडेशन जे डायरेक्टर नामियारे समाज सुधारक डॉक्टर अभिमन परमार पंहिंजे बयान में चयो त सिंध जी तहज़ीब तारीख़ में अहम हैसियत रखे थी। 4 वेद सिंधु दरिया जे किनारे ते लिखिया विया आहिनि, तंहिं करे सिंध जे नौजवान नसल खे तालीम ॾांहुं ध्यानु ॾियणु घुर्जे। इल्मु हासिल करे कामयाबियूं हासिल करणु घुर्जनि, पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करणु घुर्जे। इन सां गॾु सिंधी तहज़ीब सां तालुक़ रखंदड़ हथ जे हुनरनि खे पिणु हथी ॾियणु घुर्जे। तक़रीब में अजीमदास फ्री ट्यूशन सेंटर तगुसर जे शागिर्दनि जितेश कुमार, वली मोहम्मद, भवेश कुमार, सिवन कुमार, वसीम अकरम, बेनिता बाई, अंशा, रवीना कुमारी सकाफ़ती लिबास पाए क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे विच में तकरीरी मुक़ाबला पिणु कराया विया। उन मौक़े ते सिंध जी हुनरी शयुनि अट, जंड, छॼ, घटी, हर, पाखड़ा, उखरी, हथ जे भर्थ जी पिणु नुमाइश कई वई। तकरीब खे बाबूलाल एम अजीमाणी, जीवन परमार, जब्बार हालेपोटे, मीर मोहम्मद वाघेले, बीजल सिंधी, मोहिब भील, नौजवान समाजी तंजीम सदर डॉक्टर इरफान अली कोलाची, राजा गोहर, भरत जयपाल, राजा दर्स, सुरेश कुमार, रेलूमल, मोहम्मद न्याम हालेपोटे, हरीश कुमार, प्रकाश कुमार, अनिल गागनानी, नंदलाल, तल्लू कुचन परमार, सुमार परमार, वकील कुमार, मंठार परमार, वनु कोल्ही, हरेंद्र कुमार, सोहन साकी, पारूमल, भगत सोरती पिणु सिंध जी तहज़ीब ऐं तारीख़ ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची